ऐं पोइ दिल खे अछो कीअं कजे। फरमाई जेके तवाफ कन बैतुल्लाह शरीफ में हिकिड़ो पत्थर आहे हिजरे असवद, उन को चुमी वठे त दिल तो काराइण लही वेंदी आहे। साईं ॿियो इलाज कहिड़ो? साईं केरु वञे सऊदी अरब, पैसा कोन्हनि, 2 लख 3 लख उमिरे जो ख़र्चा। फरमाए पोइ जाते बि हुजो हिन क़ुरान जी तिलावत कयो त दिल तो या काराइण लही वेंदी। नारो अहिड़ो हई जो 2-3 ॾींहं खणी वञांसि पाण सां गॾु। वाह वाह, मुजाहिदा इश्क में नारो हयो अथई। मां दुआ थो कयांसि अल्लाह कंदो शहीद अल्लामा ख़ालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जे पोयों बि नारा हणंदो, कादरपुर वारनि खे जन्नत में वठी वेंदो। आमीन कर त सैयद जी दुआ लगे। कुरान जा आशिको दीन जा परवानो, दिल तो गुनाह जी कट लेंदी कुरान जी तिलावत सां। घट में घट सिपारो कुरान जो पढ़ो। हाँ, रोज तिलावत कयो, कुरान के माना सां पढ़ो, समझी करे पढ़ो। हजरत इमाम अहमद बिन हंबल चे तो मुझा अल्लाह तो सा कचहरी करण जो शौक़ आ। इमाम अहमद बिन हंबल दुआ तो करे, अल्लाह मुझे दिल ते थी रुगो तो सा कचहरी क्या। फरमाइंदा निंड में इमाम अहमद बिन हंबल के इशारो मिलो। अहमद बिन हंबल जे करे मां अल्लाह सा कचहरी करण तो चाहे त पोइ कुरान जी तिलावत कर। तो चवंदो आहे न यारनि सां कचहरी कयां, मोबाइल ते कचहरी कयां, व्हाट्सएप ते कचहरी कयां, वीडियो कॉल ते कचहरी कयां। तू तो पंहिंजे माशूकनि ते मरे थो। अड़े कादरपुर वारा जिनजी दिल चवे मां अल्लाह सां कचहरी कयां त कुरान के माना सां पढ़े, तवज्जो सां पढ़े, जनो रब सां कचहरी थो करे। हाय हाय, अल्लाह अकबर कबीरा। ओ कुरान भला इहो बि त ॿुधाए तुझी जाइ काथे हुई? पुछूं न, तुझी जाइ काथे हुई? चे तो हुवा कुरान मजीदुन फी लौहिम महफूज। लोहे महफूज काथे आ? मथे मथे कुरान उते हो सिदरतुल मुंतहा, लोहे महफूज वट महफूज हो। ओ कुरान तुझी शुरात कदई थी आ? चे तो मां अल्लाह जो कलाम आ, रब जी सिफता। अवल रब को पुछो त रब कदी शुरू थियो आ? या अल्लाह तुझी शुरात कदई आ? रब तो चे मां असल को वठी आ, मां असल को वठी आ, मां रब हुयुम भी, मां रब आया भी, मां रब रहंदुम भी। अल्लाह असल को वठी आ। शुरुआत मखलूक जी थींदी आ, खालिक जी न थींदी आ। कादरपुर शहर अग में न हो पो आबाद थियो। ए सुमरा साहब भुट्टा साहब पो आया। घोटकी जिलो पो थियो, अग में कोन हो। मखलूक जी शुरुआत पो थींदी आ, अग में नई। मां अल्लाह जो कलाम आ त कुरान तो चे मां भी मुंहिंजी शुरुआत असल को वठी आ। मां रब जो कलाम आ, मां हुयुम भी, मां आया भी, मां रहंदुम भी। कुरान तो चे मां थोड़ी देर जे लाइ दुनिया में हलियो वेंदुसि, छो त दुनिया जो रूह कुरान आ। दुनिया जो रूह कुरान आ। माण्हूअ जो साह निकिरी वञे, रूह निकिरी वञे त माण्हू जिस्म बेकार आ। असुल शे रूह आ। यसअलूनका अनिर रूह, यसअलूनका अनिर रूह कुलिर रूह मिन अम्रि रब्बी। हासे रूह जी खुराक कुरान आ, जिस्म जी खुराक जीअं तव्हां जी मानी तैयार आ। दाण देगियूं अची वयूं। जिस्म जी खुराक या हिन वक्त तव्हांखे रूह जी खुराक थी मिले, नमाज खां पोइ जिस्म जी खुराक मिलंदी। तो सुभान अल्लाह। हाय हाय। फरमाए कुरान तो फरमाए मां दुनिया जो रूह आ, जेसी ते मां आया तेस ताईं दुनिया हलंदी। मां थोड़ी देर जे लाइ दुनिया में हलियो वेंदुमि त पोइ क़यामत अची वेंदी। कादरपुर वारो हाफिज खालिद हुसैन, हाफिज फारूक अहमद तुझे बच्चन के कुरान था पढ़ाइनि, इएं समझो दुनिया ते मथों थोरो आ। कादरपुर में कणक ऐं सारी थी पचे, कमंद तो पचे भी न मासूम ॿारनि जे कुरान जे सदके। तवज्जो करे वे, मुझी गाल समझदो हल।
हा साईं शुरात असुल को वठी आ ओ कुरान भला इहो भी त ॿुधाए त तुंहिंजी अव्वल तिलावत के कई सैयद हबीबुल्लाह शाह बुखारी त अज तो कुरान पढ़े कादरपुर में मौला तू इन कुरान जी अव्वल तिलावत के कई कुरान तो चे न जमीन हुई न आसमान जमीन आसमान जे ठहण को 70,000 साल पहिरों मुखे अर्श अजीम ते रब करीम पढ़ियो आ अवल के पढ़ियो तॾहिं त उलमा लिखियो आ त तौरेत मूसा नबी के मिलियो किताबुल्लाह आहे पर कलामुल्लाह नाहे इंजील ईसा नबी के मिलियो किताबुल्लाह आहे पर कलामुल्लाह नाहे थोरो आवाज सन्नो रखो उस्ताद समझ में अचे हाय हाय फरमाए दाऊद अलैहिस्सलाम के ज़बूर मिलियो ज़बूर किताबुल्लाह आहे कलामुल्लाह नाहे कादरपुर वारो मिठे मोहम्मद के जेको कुरान मिलियो हिन उम्मत के यो किताबुल्लाह भी आ त कलामुल्लाह भी आ जरे नबी से या हदीस पढ़ी जागो था साहबा चो साईं अल्लाह साईं भला केड़ी सूरत जी तिलावत कई फरमाए मुझे रब पढ़ियो यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम कादरपुर वारो या कुरान जी दिल्ला इन उम्मत ते अल्लाह जी वडी मेहरबानी आ नबी से फरमाए जेको रात जो सुमे यासीन पढ़ी सुमे त सजे कुल्ले वारे मलाइक के अल्लाह चंदो लिखे सजणो 10 खत्म कुरान जा कढी सुमी पयो अब्दुल वाजिद यासीन जे पढ़ में कुल 7 मिनट लग गया यासीन पढ़े जणो 10 खत्म कुरान जा कढी असा एडा निभागाऊं शैतान हरामिया मोबाइल में फिल्म दिसी सुमंदा से बाकी यासीन न पढ़दा रात जो समझो भी ना चंदो का नई इंडिया जी फिल्म आई है तो यूट्यूब तो कढी दे त ॾिसां सही तो चवा गलत या टेलीविजन ते या घर में जेका लगल आ असां उन ते वही फिल्म ॾिसदा से कुरान न पढ़दा मुझे मुर्शिद अली साईं के फरमायो मुझे रब साईं जे महबूब मुस्तफा फरमायो अली रात जो समय त कुरान पढ़ी सुमदो कर अली तो चे या रसूल अल्लाह मां 7 कलाक लगदान मां अली के खत्म कढण में पो निंड किया कया नबी से फरमायो अली मुझी उम्मत ते अल्लाह मेहरबान आ साईं किया अली रात जो समय त पर्दो कर कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद अली 3 दफा पर्दो करे 1 मिनट लगंदो 30 सेकंड लगंदा सुमदे त जण मलाइक लिखंदा अली सॼो कुरान पढ़ी सुमी वियो अज सैयद यादो वायदो कयो तो साईं खणी यासीन नथा पढ़ी सघूं पर कुल औलाद पढ़दा पढ़ंदो न इंशाअल्लाह सॼो ख़त्म कढी सुमी हाय केॾो रब जी मेहरबानी अली साईं जो या रसूल अल्लाह यो रुगो मुझे लाइ सॼी उम्मत लाइ जे सॼी उम्मत लाइ रात जो कुरान पढ़ी हेॾे तव्हांखे तहजुद में जाग नथी थिए ॾुखियो तो लगे तहजुद मां मौलाना पीर जुल्फकार नक्शबंदी वॾो आलिम आ मां उन जी तकरीर ॿुधी चए त जेको रात जो 2 आयतूं पढ़ी सुम्हे न अल्लाह उन खे तहजुद जो सवाब बि ॾेई छॾींदो वाह जो पैकेज आहे केरु सीअ में उथे वरी तहजुद पढ़े त सवाब आहे पर जे नथो पढ़ी सघे शैतान जो हमलो आहे त दीन में आसानी आहे या अल्लाह या रसूल अल्लाह कहिड़ियूं आयतूं उन बुजुर्ग चयो त जेके आयतूं अर्श जे खजाने में अल्लाह लिकाए रखियूं मिठे मोहम्मद के जुतिया सा फर्शन को अर्शन ते घुराए अल्लाह चयो तुझी उम्मत मां मेहरबान है 2 आयतूं तोहफे में तो ॾियां मौलाना पीर जुल्फकार नक्शबंदी लिखियो वा जेको ये 2 आयतूं पढ़े तहज्जुद जो सवाब आ साईं केड़ियूं फरमाए आमनर रसूल बिमा उनज़िला इलैहि मिर रब्बिही वल मोमिनून
कुल्लुन आमन बिल्लाहि व मलाइकतिही व कुतुबिही व रुसुलिही ला नुफर्रिकु बैन अहदिम मिर रुसुलिही व क़ालू समिअना व अतअना गुफ़रानक रब्बना व इलैकल मसीर। हाथ मथे करे तो सुभान अल्लाह। ला युकल्लिफुल्लाहु नफ्सन इल्ला वुसअहा लहा मा कसबत व अलैहा मक्तसबत। रब्बना रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़तअना। रब्बना रब्बना वला तहमिल अलैना इसरन कमा हमलतहु अलल्लज़ीन मिन क़ब्लिना। रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिहि वाफ़ु अन्ना वाफ़ु अन्ना वाफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। वाह जो मज़ो आहे क़ुरान में। ओ मुझा हबीब सोना जेको तुझो उम्मती ये बाय तू पढ़ी उसमें भी तहज्जुद जो सवाब ॾियां। अव्वल शुरात रब कई कुरान जी। या अल्लाह बी केड़ी सूरत मुझे रब तिलावत कई या रसूल अल्लाह। फरमाए ताहा मा अंज़लना अलैकल कुरान लितश्क़ा। इन सूरत में भी कादर परवार वडो कमाल है। हजरत उमर जेड़ो सख्त इंसान भी इया सूरत भेण जी ज़बान में बुधी अखिन में नीर वहाए वही रहियो। उमर तो जे बस बस माशाअल्लाह केड़ी जमात आई आ चो सुभान अल्लाह। उमर तो जे बस बस वधिक न पड़ जाए। ओ भेण वधिक न पड़ जाए। कुरान बुधण सां मता मां उमर जो हाव फाटी पवे। मां हेॾे वियो हाणे 25 नवंबर मुझो जलसो हो सेवण वारी दरगाह लाल कलंदर को 70 किलोमीटर अंदर झांगारा बाजारा बड़ो जबल। रात जो 12 बजे वाइस थियो आखिरी बयान मुझो थियो 25 नवंबर ते। माके जो साईं मथे हलदासे काडे जाते मां वाइस कयो चेसे 3500 फुट सिंध जी जमीन को मथे जबल ते कुरान जो जलसो। मां चयो एॾे मुंहिंजी गाॾी कीअं हलंदी 3500 फुट मथे। ते साईं सिंध में अल्लाह जा खजाना साए सिंध साई आ पर हुक्मराननि तबाह कई आ। हा मांखे हिकिड़े बुज़ुर्ग चयो ते साईं जेका सूरत रहमान आहे न फबी अय्यि आला रब्बिकुमा तुकज़्ज़िबान इहा सूरत ॼण लथी सिंध सूबे जे लाइ। एॾियूं नेमतूं सूबे सिंध में। हाय दुआ कयो त हाणे भला हुक्मरान अचनि त को सिंध न त हितों जी गैस पंजाब थी वञे। हितों जो माल पंजाब तो खाए सिंध खे नथो मिले कुझु। हुक्मराननि लुटे सिंध खे तबाह कयो आहे। पोइ उते कंपनी वारनि गैस कंपनी वारनि जबल खे कटे रस्तो ठाहियो आहे। मूंखे जो साईं ऑफिसरनि जूं गाॾियूं हलनि थियूं तव्हांजी बि गाॾी जीअं लाइ हलंदी। ईअं मथे वियासीं कन असांजा बंदि थी विया कन कम न पिया कनि मथे में सूर। मां चयो अलाए काॾे था वठी हलो चईं हलो क़ुरान ॿुधाइणो आहे। 3500 फुट मथे जबल ते अल्लाह जो क़ुरान पढ़ी आयासीं। पोइ मूंखे उते हीअ आयत यादि आई लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु। ऐं मुजीब बि लाउड अहिड़ो खोले ॾिनो आहे मां शिकारपुर ताईं दुआ कंदो वञासि। अल्लाह कंदो जन्नत में भी को साउंड जो दुकान खोलींदे। लौ अंज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु खाशियम मुतसद्दियम मिन खशियतिल्लाह। साईं जी अखियुनि में गोड़ा वही आया। अल्लाह कबूल फरमाए। कुरान में एॾो मज़ो आहे
रब तो चयो क़ुरान जबलन ते नाज़िल कया त जबल भी वारी जा ज़रा थी वञन। ओ क़ुरान तुझी शुरात रब साईं कई भला पंजी गाल बुधाए अव्वल 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 अल्लाह तोखे कंहिंजे हवाले कयो। रब चयो ओ आसमान जी मुझा रब करीम मुझे कुरान जो बार खण। आसमान चवण लगो न मुझा मौला तुझे कुरान में जमाला कमाला मां न खणी सघंदो साईं। रब मांखे सिज दे त खणी वञा, चंड दे त खणी वञा, सतारा दे त खणी वञा, अर्श अज़ीम दे त खणी वञा। और रब सिद्दीक़न शहीदन सालिहन आलिमन जा बार दे त मां खणी वञा। पर तुझे कुरान में कमाला जमाला सत आसमान डुजी विया। इन्ना अरज़नल अमानत अला समावात फअबैन अन यहमिलनहा। आसमान तो जे मौला मां न खणी सघंदो मैं। रब जो वल अर्ज़ ओ ज़मीन भला तू मुझे कुरान जो बार खणो। ज़मीन चवण लगी ना 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 मौला मांखे इंसान दे त खणी वञा, जानवर दे त खणी वञा, जबल दे त खणी वञा। ओ मौला मांखे हज़ारे बिल्डिंगनि जा हज़ारे फुटनि जी बिल्डिंग दे त खणी वञा, समंड दरिया दे खणी वञा। पर तुझे कुरान में जमाला कमाला हाँ मां न खणी सघंदमि। ओ कादरपुर वारा कुछ अल्लाह जो खौफ कर। तू पंजे से जे करे कुरान मथे ते खणे दो डुज कुरान खो। तू हिकड़ी बकरीअ जी चोरीअ जे करे कुरान मथे ते खणे दो। 20,000 जी लालच में रिश्वत वठी कोर्ट में कूड़ो कुरान तो खणे। डुज कुरान खो। ज़मीन डुजी वई, आसमान डुजी वयो, जबल उ तव्हां कुरान खणो। जबल चवण लगा ना 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 असां वारी जा ज़रा थी वेंदासीं। फअबैन अन यहमिलनहा व अशफक़न मिनहा व हमलहल इंसान व हमलहल इंसान। इंसानन जो सरदार मिठो मोहम्मद आ। ओ सोना मोहम्मद तोखे ॾियां कुरान या नबी साईं जी दिल आ चे मौला मूंखे ॾे कुरान। पो चवण दे न अर्रहमान अल्लमल कुरान ख़लक़ल इंसान अल्लम